कीअं हूंदो जेॾी महिल सभु को पंहिंजे पंहिंजे उम्मत जे फिक्र में हूंदो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा वरी उन्हनि अंबिया जे लाइ भी शाहिद हूंदो। हर नबी पंहिंजे उम्मत जो गवाह, मुंहिंजो मुस्तफ़ा वरी गवाहन जो भी ॾियो ख़बर। नसीबन वारा आहियूं, भागन वारा आहियूं। असांजे नसीबन सां कंहिंजा नसीब पहुचंदा? ईमानदारी सां ॿुधायो पोइ ये सुस्ती छाजी आहे? सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। मुझा जानी मुझा महबूब मुर्शिद करीम सजण साईं फरमाईंदान फ़कीरो तव्हां आयो बबर शेर गिदड़न सां गजी गिदड़ छाला थिया आहियो? हुजूर जो उम्मती जिया जंगल जो बबर शेर आ, इए उम्मतुन में हुजूर जो उम्मती बबर शेर आ। त पो बबर शेर है त बबर शेर वारी जिंदगी गुजार न। तू गिदड़न वारी जिंदगी छो तो गुजारी? तू गिदड़ थी छो तो रही? छा शेर वारी इज्जत तोखे कबूल कान्हे? छा तोखे सरदारी कबूल कोने? छा तू उहो उम्मती नहीं जेको अग में अंबिया उन जे उम्मतुन जी गवाही केर दींदो? जो हुजूर जो उम्मती दींदो। उलमा वेठा हन, केर दींदो? हुजूर जी उम्मत तोखे रब बिन उम्मतुन जो गवाह बनायो आ। रब पुछंदी जदमल उन उम्मतुन खां सवाल थींदो, ॿियो ख़बर मुंहिंजा नबी पैगाम न मुझा मौला? असा चवंदासीं मौला हा खणी आया। रब चवंदो ॾियो ख़बर तव्हांखे कीअं ख़बर तव्हां हुयव? मौला असां कोन हुयासीं पर असांजो महबूब त हुयो न। असांजे महबूब असांखे ॿुधायो हो। हर नबी उम्मत ॾे पैगाम खणी आयो आहे। रब जे रहमत खे जोश ईंदो। रब चवंदो मुंहिंजो महबूब भी सचो आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जा ग़ुलाम भी सचा। हुजूर जे सदके बेड़ो पार थींदो। कबर में भी हशर में भी सच पुछो त हिते भी बेड़ो पार यार जे सदके ही थी रहियो आहे। इहो ई सबब आहे जो दीवानन चवनि था अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द व्या वारो मुंहिंजा पुनल तुंहिंजे करे न त छा बिलाल छा करम वहवा सखी तुंहिंजी सखा वहवा सखी तुंहिंजी सखा हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। जेको कर्म थियो आहे कंहिंजे करे, चओ मुंहिंजा सोना कंहिंजे करे? हुजूर जे करे कर्म थियो आहे। त पोइ ख़ुदा खे जंहिं मुस्तफ़ा जो उम्मती हई उन हुजूर जो उम्मती थी दुनिया खे ॾेखार। अहिड़ो थी ॾेखार, किरदार अहिड़ो रख, रफ्तार अहिड़ी रख, गुफ्तार अहिड़ी रख जो परे खां सुञापे त मुस्तफ़ा जो उम्मती अची रहियो आहे। खुदा जो वास्तो थई ए सजण साईं जो मुरीद जे हैसियत में बाहूं बधी तो चवई अल्लाह तो के तौफीक दे। मां त जो हड़ई सजी दुनिया दाढ़ी पटके वारी थी वने पर जरूरी कोने तो सभई दाढ़ी पटके सा जह भी हाल में हई किरदार पंहिंजो अहिड़ो कर जेको हुजूर जे हिक सुहिणे उम्मती जो किरदार हुजे। एड़ो किरदार कर अजान अचे नाराज न थी जो इए न थे तो दुकान ते वाणियो भी वेठो आ, मुसलमान भी वेठो आ, हुन भी बुधो हुन भी बुधो, न हो थियो यार लजत थींदी। नाराज न थी जो, फर्क थियण घुर्जे या न थियण घुर्जे। महशर में भी फर्क थींदो, हिते भी फर्क आहे। त पो इते चुकन याद रख मुंहिंजा मुसलमान भा, हर शरई हुकुम फर्श ते मिलियो आ, ए नमाज जो हुकुम अर्शन खां मथे मिलियो आ। इनके तो समझी न सकियो हई त नमाज जी हकीकत छा है, इन नमाज जो राज छा है। मुझे यार के पंहिंजे यार काथे दिनो आ, ला मकान ते दिनो आ। इन नमाज जो कदर कर यार। वक्त जोरियो मुझो गुजरंदो वींदो, 10:30 थिया, टाइम पूरो थियो, हथ कढा या 15 मिनट ॿिया भला।
रात गोठ रही बख्श जमालीअ में मींह जे करे कोन अची सघिसो मतां उहे दोस्त बेती हुजन भला हाणे बिस्मिल्लाह हाणे उहा कसर हाणे वरी तव्हांखे हिते 15 मिंट ॾियो मुंहिंजा दोस्तो तवज्जो क़ुरान जी आयत खे खोलिया रात गुज़री वेंदी सच पुछो इन मोहब्बत जे कारण में मज़ो आहे या ये वठ वठा में मज़ो आहे ईमान सां ॿुधायो आए है मोहब्बत अथव ई हा असां तव्हांजो रात ॾींहुं गुज़री वियो पुटनि लाइ कयूं भाइरुनि लाइ कयूं ओ यार पहिरीं पंहिंजे लाइ त कर जंहिं जिस्म जो हक़ अथई जेके लोड़ाए हेतिरो इन जिस्म जो बि हक़ अथई कुझु पंहिंजे लाइ बि कर मुंहिंजा जानी हज़रत सोना से रहमतुल्लाह अलैहि हिकिड़ो शेर चवंदा हुया पाण फरमाइनि था मोहब्बत नाहे रही त अज़ीज़न में सगन सोटन चाचन मामन में साहुरन सालन दोस्तन प्यारन में साहुरन सालन दोस्तन पाड़े वारन में अथई मतलब जो हर को यारो अदार न दम धनिया खा तू धार अदार न दम धनिया खा तू धार अदा मज जिक्र इलाही गुजारे अदार न दम धनिया खा जे तो जिक्र कमा यो नजाती तो अजायो विञा ई हयातिया जे तो जिक्र कमा यो नजातिया तो अजायो विञा ई हयातिया बिना जिक्र जण त ममातिया बिना जिक्र जे कहेड़ी हयातिया मंज हदीसुन जे निर्वारो अदार न दम धनिया खा तू धार अदा मंज जिक्र इलाही गुजारे अदार न दम धनिया खा सजी जिंदगी गुजरी वेंदई चाचन के परचाया मामन के परचाया सावरन के परचाया मिटन के परचाया हिकड़े के परचाईंदे बियो कावड़बो बे के परचाईंदे ट्रियो कावड़बो फिलहाल सबनी के साइड ते छडे हिकड़े के राजी कर दिस कीअं सभई तुझे दर्जा गुलाम बणजी था सोलो तरीको इख्तियार कर यार दौरे जदीदा शॉर्टकट रस्तो वठन तो कंप्यूटर जो दौर आ छाला थो वती यको गण पकंदो हुनके ॾाढा ॾुखिया थी परचाइण में मेड़ियूं मिनथूं आज़ियूं राज़ियूं कुछ भी पर हिकड़ो परचंदो हिकड़े ॾोह जी माफ़ी ॿिए जी न ऐं मुंहिंजो रब उहो आ रुगी अखियुनि आली करण जी देर आ रब मुंहिंजो ॾियण में देर कोन थो करे रब को न तो पूछे त केतरा गुनाह खणी आयो है मुझो रब इयो न तो पूछे त केतरियूं खताऊं खणी आयो है मुझो रब चयो तो मुझे मुस्तफा जो गुलाम है जेड़ो है तेड़ो आयो है न मौला आयो रब चयो तो बस वञ माफ कयो मैं तोसां लेखो आहे ही कोन यकीन कर मुझा मिठड़ा हिकड़े मुझे करीम रब के राजी कर इंशाअल्लाह ताला दुनिया तो के हली अचे सलाम कंदी मां अर्ज पे कयो हर नबी जे उम्मत ते अज़ाब इलाही नाज़िल थियो कहते थोरो कहते घणो हर नबी जे उम्मत ते थोरो घणो अज़ाब इलाही कदे केड़ी सूरत में मगर मुझा दोस्त अजीज मुझे सुने करीब अच्छा उन अज़ाब नाज़िल थियण जो सबब केड़ो हुयो अल्लाह जे नबी जी तौहीन कंदा हुया रब नमरबो अज़ाब इलाही नाज़िल थींदो हुयो लेकिन तुझे मुझे सुने महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात दे निहार जेके अल्लाह रहमतल लिल आलमीन बनाए मोकलियो
छा बनाए मोकिलियो आहे मां कुरान जूं आयतूं खोड़ हन पर पढ़ंदुसि त टाइम गुज़री वेंदो मुंहिंजा जानी हज़रत हूद अलैहिस्सलाम ने निहार व अम्मा समूद फअहलिकू बित्तागिया कुरान जूं केत सखरहा अलैहिम सबअ लयाली व समानियत अय्यामिन हुसूमन फतरल कौम फीहा सरआ कअन्नहुम अजाज नखलिन खाविया 30 पारा कुरान जा यादन वक्त साथ कोन थो दे अल्लाह फरमाए तो इए नाज़िल कन रब अजाब 8 ॾींहं 9 मुझा दोस्त ये उड़ामन अजाब इलाही में तूफान अचन ये उड़ामन जी पतंग पिया उड़ामन अजाब नाज़िल थियो नबी जी तौहीन कंदा होया मगर अच मुझे महबूब रहमतल लिल आलमीन जे दरबार में मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ाते मुक़द्दस जे मथांच मुझे हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ाब काबतुल्लाह जे सहन में अल्लाह जी नमाज अदा करे रहा हन पेशा झुकाए रहा हन सर्ब सुजूदा दुश्मना ने इस्लाम उठ जूं ओझरियूं खणी मुझे हुजूर जे मथा उछलाइन था मगर रब जो अजाब नथो अचे तवज्जो मुझे मदीने जे मीर खे 3 साल घाटी अबू तालिब जे अंदर मुक़य्यद कयो थो वञे रस्ता खाइण पीअण जा बंद आमदो रफ्त बंद कई थी वञे एतिरे ताईं वण जा पन खाइण ते हुजूर उन जा सहाबी मजबूर थियन था मगर अजाब इलाही जवाब दियो अजाब इलाही नाज़िल न थो थे मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो जंगे उहद जे अंदर दंदु मुबारक शहीद थी थो वञे हुजूर जे शहादत जो ऐलान कयो थो वञे मगर अजाब इलाही जवाब दियो अजाब इलाही नाज़िल न थो थे तफसील में वञा या कुरान जे आयतन जो सहारो वठा त हर नबी जे उम्मत ते अजाब इन करे नाज़िल पियो थे जो नबी उन मां तंग थी पियो चवे मौला तू जान उम्मत चवे रब अल्लाह जे नबी खे चवन तू जान तुझो रब जाने नबी चवे मौला तू जान तुझी मखलूक जाने मगर तुझो मुझो महबूब मुस्तफा मैदान ताइफ जे अंदर दुश्मना ने इस्लाम जिस्म के रतो रत करे छदीन मगर अल्लाह जो हुक्म थे महबूब हथड़ा कण त हिन ताइफ जे पहाड़न के ऊंधो कया मुझो मुस्तफा चवे मौला इहे नथा सुञाणन त पोयां सुञाणदा अजाब नाज़िल न कर हुजूर दुआ केड़ी घुरी त अजाब नाज़िल अर्ज कण कई मौला रहमतल लिल आलमीन बनायो थे हां जे रहमतल लिल आलमीन बनायो थे रहमत भी उते ऐं अजाब भी उते रब चयो थे मुझे कुदरत में शामिल ही कोने मौला पुजे तुझे कुदरत में शामिल ना है तो तुझे महबूब जे तबीयत में वरी शामिल किए तो थी सके मौला जे तुझे कुदरत में शामिल ना है तो तुझे महबूब जे तबीयत में शामिल किए थींदो मौला तुझो महबूब ही तो तुझे कुदरत जो मज़हर आए किया खोलिया गाल के लफ्ज डाढा दुखिया था निकरण मुझा दोस्त अजीज चो तो लतीफ चवे तो हकीकत हिन हाल जी जे जाहिर कया जरी लगे माठ मिरन के डूगर पवन डरी वंजन मच बरी ओभड़ उभड़े की न की सचल दाह तो करे माठ कया त मुशरिक पुछा त थिया काफर इन्हे वाई वर के सोची सच्चे दिनो चवे जी सभिनी जला पाबंदियों ने हिन फकीर लाभ पाबंदी तुजा थो मौलविन खा यार इस टाइम पोहणी छदींदा पोथला गोलींदा त काडे वियो बस इहो जुमलो काफी आ त खुदा का बाद अगर को आहे त मुझो मदीने जो अल्लाह जे जात का बाद कायनात सॼे में अगर कोई इज्जत वारो अजमत वारो शान वारो मकाम वारो आहे ओ केरा जो अम्मा आमिना जो लाला अबू बकर सिद्दीक जे दौर में चो सैयदना अबू बकर सिद्दीक जे दौर जे अंदर मुनकरीन ज़कात एतरो एहतिजाज एतरो सब कुछ कयो अजाब नाज़िल कोन थियो हजरत उमर बिन खत्ताब के मुजा दोस्त शहीद कयो वयो अजाब नाज़िल न थियो हजरत उस्मान ज़िन्नूरैन के शहीद कयो वयो अजाब नाज़िल न थियो हजरत
हजरत अलीउल मुर्तजा के शहीद कयो वयो, अजाब नाज़िल न थियो। इमाम हसन मुज्तबा के ज़हर ॾेई मुंहिंजा दोस्त शहीद कयो वयो, अजाब नाज़िल न थियो। मैदान करबला जे अंदर मुझे मुस्तफा जे हिकड़े हिकड़े गुल के मुरझायो वयो, अजाब नाज़िल न थियो। अञा जुमलो चवण दे एड़े दौरे जदीद जे अंदर बदबख्त अज भी चई रहियो आ त हुजूर के दीवार जे परियां खबर नाहे, तॾहिं भी अजाब नाज़िल नथो थे। हालांकि उन महबूब मुस्तफा ला चई रहियो आ जेको मदीने जे गलिन में वेही करे, मदीने जे मस्जिद नबवी जे नुख ते वेही करे बुधाईंदो आ त इमाम महदी ला त मुंहिंजो बच्चो महदी ईंदो, हीअं भी थींदो, हीअं भी थींदो, हीअं महशर थींदो, हीअं कयामत थींदी, हीअं हिसाब थींदो, हीअं जन्नती जन्नत में वेंदा, हीअं जहन्नमी जहन्नम में वेंदा। अल्लाह हीअं कंदो, मां मुस्तफा हीअं कंदुसि। सब कुछ मदीने जे मस्जिद नबवी जे नुखन ते वेही बुधाइण वारो आ, जेकी हुजूर बुधायो सब कुछ थी रहियो आ। पर जंहिंखां अल्लाह अकुल खसींदो आ, लतीफ दाह करे चवंदो आ त रब रुसे मत खसे, हणे कोन हथियार कराए अहिड़ी कार जंहिंमें जो खोजी जो। मगर अज भी अजाब नाज़िल नाहे, छाजे करे नाहे जो मुंहिंजो महबूब मुस्तफा जॾहिं खां मक्के जे सरजमीन ते आयो आ, मुंहिंजो मुस्तफा तॾहिं खां अज ॾींहं ताईं मौजूद आ, क़यामत ताईं मुंहिंजो मुस्तफा मौजूद रहंदो। हिकड़ो मिसाल, वक्त महदूद, रात मेराज जी अल्लाह जो हुकुम महबूब हलिया, जिब्रील वठण आयो आ, हुजूर जिब्रील सां गॾु वञी रहियो आ। दुनिया जा तमाम मुअर्रिख लिखन हर शय बंद थी वई, हर शय बंद थी वई। दरियान वहण छॾे ॾिनो, पखिन ॿोलण छॾे ॾिनो, हर शय जी गिरोथ स्टॉप थी वई, का बि शय चुरे कान थी। वरी हुजूर मोटी था अचनि, उहो ई बिस्तरो गरम आ, उहो ई पाणीअ जो वुज़ू हली रहियो आ। हे हज़ार साल गुजरी वया, लेकिन हेॾो हिकड़े सेकंड जो मामलो आ। अल्लाह ताला कायनात की न्यापो केड़ो तो दे, ओ कायनात वारो मुझो महबूब मुस्तफा इन कायनात जो रूह हुआ, रूह हुंदो आ त जिस्म में चुरपुर हुंदी आ। सजी कायनात जिस्म रूह मदीने जो महबूबा, अज भी जेका कायनात हली रही आ, जिस्म तॾहिं हलंदो आ जॾहिं रूह मौजूद हुंदो आ। मुझे हबीब जे आमद जा अंदाज अलग, मक्के में आया त अंदाज अलग आ, अल्लाह जे कुदरत में रहा अंदाज अलग आ, आलम अरवाह में अंदाज अलग आ, मीसाक में अंदाज अलग आ, मक्के में अंदाज अलग आ, मदीने में अंदाज अलग आ, गुंबज खजरा में अंदाज अलग आ। यारो अंदाज बदला रहियो आ, कल भी यारो गॾु हुयो चो अज भी यारो गॾु आ। अंदाज बदलबा था रहन, ओहो ॾींहुं थींदो याद रख अगे हुजूर जिस्म सां मौजूद हुयो, अज़ाबन खां दुनिया पाक हुई। अज गुंबज़ खज़रा जे घणई उथिया ट्राकुड़ा ट्राकुड़ा, इन गुंबज़ खज़रा के ड्रायो फितनो उन्हनि खे कहिड़ी ख़बर निभागा। ए गुंबज़ खज़रा जेसिताईं क़ाइम आ तेसिताईं त दुनिया अमन ऐं सलामतीअ में आ। मुंहिंजा दोस्त जंहिं ॾींहुं गुंबज़ खज़रा मां मुंहिंजो हुजूर उथंदो, उन ॾींहुं मीकाईल इसराफील सूर फूकींदो। आसमान में इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा, इज़ा समाउन फतरत व इज़ल कवाकिब इंतसरत व इज़ल बिहार फुज्जरत व इज़ल क़ुबूर बुअसरत। आसमान में ट्राकोड़ो होंदो, जमीन में ज़िलज़िलो होंदो, कॾहिं होंदो चो जॾहिं मुंहिंजो महबूब मुस्तफा पंहिंजे मज़ार मां उथी यार जे दरबार ॾे हलंदो। रब चवंदो जॾहिं मुंहिंजो महबूब मुंहिंजे दरबार में तो हाणे दुनिया में कंहिंखे रहण जो हक़ ई नाहे। दुनिया के रहायो यार जे करे हुयम, जॾहिं यार मुदे तो चे सभई अचो। मुंहिंजा दोस्त मैदान महशर में अॻियां अॻियां केरु हूंदो चो मदीने जो साईं। जवाब तो अॻियां अॻियां केरु हूंदो, सोचे अॻियां अॻियां केरु हूंदो, अॻु में केरु थींदो आहे जेको वाट जो ख़बरवार हूंदो आहे, जेको वाट जो ख़बरवार हूंदो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर आहे त महशर काथे आहे, जन्नत काथे आहे, थियणो चाहे सभु मुंहिंजे महबूब खे। अल्लाह छो न ॼाणाए महबूब जो रब जो आहे, तुंहिंजो मुंहिंजो छा वञे। त
त मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। मुंहिंजा महबूब मां अल्लाह जे शान जे लाइक या ॻाल्हि आहे ई कोन, मुस्तफ़ा भी हुजे ऐं अज़ाब भी हुजे। क़ुरान थो चवे इहा ॻाल्हि, रब चए थो मुंहिंजे कुदरत जे थ्योरी में आहे ई कान का, त मुस्तफ़ा भी हुजे अज़ाब भी हुजे। रात हूंदी ॾींहुं न हूंदो, ॾींहुं हूंदो रात न हूंदी, जिथे रात आहे उते ॾींहुं न आहे, जिथे ॾींहुं आहे उते रात न आहे। रब चवे थो जिथे मुस्तफ़ा आहे उते अज़ाब न आहे, जिथे मुस्तफ़ा है उते अज़ाब नाहे। मां तोखां थो पुछां जे हिन सीने में दुनिया जे किरोना मदीने में कॾहिं किरोना आई? मुसलमान हिन सीने के कुशादो कर, हिन सीने में हुजूर जी जात के जगह दे, हिन सीने में हुजूर जो इश्क रख। बस सवलो जिंदगी चो इएं गुजारिया जीअं मुझे मुस्तफ़ा गुजारी, हला इएं जीअं मुझे हुजूर हलियो, ॻाल्हायां इएं जीअं मुझे हुजूर ॻाल्हायो, खिला इएं जीअं मुझे हुजूर खिलियो, कारोबार इएं कयां जीअं मुझे मुस्तफ़ा कारोबार कयो। हिकिड़ो दुनिया जो को कम ॾेखार जेको मुझे मुस्तफ़ा करीम न करे ॾेखारियो हुजे, अल्लाह जे रज़ा वारो सब कुछ करे ॾेखारियो आहे, त पोइ अचो त पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे नक्शे कदम ते हुजूर जे सुन्नत खे पूरो कंदे हुजूर जे सुन्नत ते हलो। अल्लाह फरमाए ॿिन सूरतुनि में अज़ाब नाज़िल न कंदुसि, ॿी सूरत रहिजी न वञे। हिकिड़ी सूरत मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा मौजूद आहे, अज़ाब जवाब ॾियो अज़ाब न कंदो। अॻियां क़ुरान छा थो चए वमा कान अल्लाह, ऐं अल्लाह जे लाइक इहो बि नाहे मुअज़्ज़िबहुम, उन तव्हां ते अज़ाब करे छो त वहुम यस्तगफिरून, जंहिं कौम में मां अल्लाह जे दरबार में तौबा करण वारा मौजूद हूंदा, उन कौम ते मां रब अज़ाब नाज़िल कोन कंदुसि। केर अज भी इस्तग़फ़ार करण वारा केर हन, चो अल्लाह जा वली हन। जवाब दे केर हन? सजे गोठ में मुजड़ा गुनाहगार हज़ारे हुंदा, का अल्लाह जी नेक बानी हुंदी जेका असर जो थी तहज्जुद पढ़ी चवंदी मौला असांजे गोठ जे मथा रहम कजा। उन कुराड़ीअ जे दुआ जे सदके रब गोठ ते रहम पियो करे। को खुदा जो नेक सालिह बानो दो, ओ मुझा करीम रब इन नवाब शाह ते रहम कजा। दुआ उन नेक बाने जी वेठा केर केर हन, कंहिंखां गुझाई कान्हे का, पर सभई अमन में कंहिंजे करे दुआ हिकिड़ो तो घुरे, अज़ाब खां छोटकारो रब दुनिया खे ॾेई रहियो आ। मुझे मदीने जे मीर इहा ई ॻाल्हि फरमाए त क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जे दरबार में 70,000 मुझा उम्मती घणा वरी चो 70,000 मुझा उम्मती बिना हिसाब जे रब जन्नत में मोकले, बिना हिसाब जे। वरी हुजूर फरमायो हिक हिक उन मुझे गुलाम सां वरी मुझा 70,000 उम्मती गॾु रब बख्शींदो वेंदो। बस गाल खत्म थी वई, गाल मोटी अचा। मदीने जे मीर जा गुलामो मदीने जे साईं जे दरबार में अर्ज कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुसलमान जी निशानी मुसलमान कहिड़ो आहे? हुजूर फरमायो मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही, मुसलमान उहो आहे जंहिंजे हथ खां भी ॿियो मुसलमान हिफ़ाज़त में आहे, ज़ुबान खां भी ॿियो मुसलमान हिफ़ाज़त में आहे। अगर चाही तो अल्लाह राज़ी थे, अल्लाह जो महबूब राज़ी। नमाज पंहिंजे लाइ तो पढ़ी, मौलवी हां त मां पंहिंजे लाइ तव्हांखे अन्न कोन थो पहुचायां, जे साईं पीर आहे त पंहिंजे लाइ तव्हांखे को वञी टोयो अन्न जो कोन थो ॾे। जेको जेको आहे पंहिंजे लाइ, अल्लाह चवे थो पंहिंजे लाइ जीअं वणई तीअं हुज, पर मुंहिंजे मखलूक जे लाइ आसानी पैदा कर त मां रब राज़ी थी पवां। अल्लाह के राजी करणो आहे त अल्लाह जे मखलूक जे लाइ आसानी पैदा करणी आहे। ज़ुबान सां भी कंहिंखे न ॾुखायो, हथन सां भी कंहिंखे न ॾुखायो। भले केॾा बि नमाज़ी जो रात ॾींहुं क़ुरान पिया पढ़ो डड़ 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 डड़, पर कम इहो आहे जो ग़रीबन जी दिल आज़ारी, ज़ुबान में बद कलामी बद अखलाकी। रब चए थो तुंहिंजी इबादत तोखे फ़ाइदो न ॾिनो। कहिड़ो बि आहे ज़ुबान जो साफ़ आहे, नियत जो साफ़ आहे, कंहिंखे ॾुखाए कोन थो, कंहिंखे रंज कोन थो पहुचाए, फायदो तो पहुंचाए। अल्लाह फरमाए तो इहो मुझो बानो आहे, हुजूर फरमाए तो इहो मुझो सच्चो उम्मती आहे। अञा अॻियो जुमलो ॿुधो बस उथो। अल्लाह करे सदाई खुश हो जो आबाद जो। कायनात जो सब खां पहिरियों गुनाह, कायनात जो
सब का पहिरो गुनाह न की कुफ्र न की शिरक। याद रखियो, न की कुफ्र न की शिरक। कायनात जो पहिरो गुनाह केड़ो आ? अन खैरुम मिन्हु, अन खैरुम मिन्हु खलक़तनी मिन नार व खलक़तहु मिन तीन। पहरो गुनाह कायनात जो शैतान इब्लीस 6 करोड़ साल सजदा दई 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 आदम ला रब चस सजदो कर जो मौला अन खैरुम मिन्हु, मां इन खां भलो हा। कायनात जो पहरो गुनाह केड़ो आ त मां? जवाब दियो। आईने में मुंह ॾिसूं दोस्तो, छो तो आईने में मुंह ॾिसूं मां 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 तो गिदड़ में असां में कहिड़ो गिदड़ तो जेको मां मां कंदो, मां न। कायनात जो पहिरो गुनाह अन खैरुम मिन्हु, मां भलो हा कंहिंखो खलक़तहु मिन तीन, इहो जेको आहे मिट्टीअ जो पैदा थियल इन का भलो मिट्टी हेठ मां बाहि जो पैदा थियल मथे। कायनात जो पहिरो गुनाह जंहिं कयो उन जी सज़ा भुलिजी न वञिजो। उनखे सज़ा कहिड़ी मिली? मां हिकिड़ी ज़ात खे सूंहे जेका हमेशह हिक जहिड़ी आहे। मां हिक ज़ात खे सूंहे जेका हमेशा हिक जहिड़ी आहे। तूं मां न चओ, तूं आऊं चओ, आजिज़ बानो आऊं चओ। ॿिए खे सबक इहो अथव मुंहिंजा दोस्तो, हिकिड़ो ई सबक पको वञी कयो, ॿिए खे पाण खां घटि न सम्झ, ॿिए खे पाण खां भलो न, पाण खे ॿिए खां भलो न सम्झ। चओ आऊं सभिनी खां घटि, ॿिया सभु भला। बे जूं बुरायूं न ॾिस। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, गुलाब जो गुल दुनिया जो हसीन तरीन गुल आहे, उनमें कंडा हूंदा आहिनि। कंहिं ॾिठो आहे गुलाब जो बूटो? कंडा अथसि, जब अंठसि न पोइ माली कंडा पटींदो आहे या गुल? जवाब ॾियो। ऐं जेको कंडनि सां पाण खे टकराए उहो रतो रत थींदो या बचंदो? जी मुंहिंजा जानी, निज़ामे कुदरत आहे, निज़ामे कुदरत आहे। दुनिया जो हसीन तरीन गुल आहे, उनमें बि कंडा मौजूद आहिनि। दुनिया जो हसीन तरीन पखी आहे मोर, नचंदो आहे, दुनिया हैरान, पेरनि ते ॾिसी पाण ख़ुदि रोअण शुरू थी वेंदो आहे। जी बेऐब हिक अल्लाह जी ज़ात आहे, ॿी रब पंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे बेऐब बनायो आहे। बाक़ी दुनिया सॼी भरी पई आहे। इन करे ऐब ॾिसणा अथई त पंहिंजा ॾिस, ख़ताऊं ॾिसणियूं अथई त पंहिंजूं ॾिस, गुनाह ॾिसणा अथई त पंहिंजा ॾिस, नेकियूं ॾिसणियूं अथई त कंहिं ॿिए जूं ॾिस, चङाई ॾिसणी अथई त कंहिं ॿिए जी ॾिस। अगरि जल्द में जन्नत जो प्रोग्राम अथई त, बाक़ी जेकॾहिं प्रोग्राम न आहे त पोइ इहो अथई शॉर्ट कट रस्तो। बाक़ी लांग रस्तो जेको आहे मुंहिंजा दोस्त उहो ई अथई, वेठो इबादतूं कर, वेठो कर, पोइ यार जी मर्ज़ी आहे कबूल करे या न करे। 20 नमाज़ूं पढ़ियूंसीं, कबूल पयूं अलाए न पयूं, पर वींदे रस्ते तां हिकिड़ो कंडो ॾिठुई, बीही रहे यार ही खणा मतां कंहिंजी गाॾी पंचर थी पवे। कोको ॾिठुई, यार तूं परे कयां मतां कंहिंजी गाॾी पंचर थी पवे। वीचारो को बचड़ी वाल हुजे, को बीमार हुजे, न यार ग़रीब मतां रुलिजी वञे, किथों पहुचंदो? उहो न खणी परे कयई, ए नमाज़ूं अलाए कबूल पयूं न पयूं, इहो अमल तुंहिंजो अर्शे मुअल्ला ते पहुची वियो। ॿिए जी ख़िदमत कर। खैरुन नास अनफअहुम लिन्नास, भलो उहो आहे, भलो उहो आहे जेको ॿिए लाइ फ़ाइदेमंद हुजे। अचो त पाड़े जो हक़ आहे, पाड़े जे लाइ सोचूं, पंहिंजे मिटनि जे लाइ माइटनि जे लाइ सोचूं, भलाई सोचूं। अल्लाह ताला मुंहिंजो चवणु अवां जो ॿुधणु पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुझो रोज माण्हुनि सां कम आहे, इन करे मां बि 7 मिंट रखी बसि कई, मूंखे ख़बर ई त केॾो न केॾो ट्राकोड़ो थींदो। मौलवी मौलविया जानी यादि रखो। मुझा मुर्शिद सजन से फरमाइंदा आहिनि त फ़कीर जे चवंदा आहिनि त क़िबला साईं आजिज़ नाचीज़ ला शइ, साईं फरमाइंदा आहिनि इन नाचीज़ ला शइ खे चूंडड़ी हणो त ॾिसो चुरके थो कोन थो ख़बर पए त चूंडड़ीअ ते ला शइ आहे या सभु कुझु आहे। जी मुंहिंजा दोस्तो, बसि अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्त अदे जो
अब्दुल हमीद चवे थो त मूंखे अमड़ जी हिकड़ी थोड़ी नात ॿुधाए मनक़बत ठीक है कंहिंजी दिल राज़ी करे था वठूं पर इहा आख़िरी हूंदी मुंहिंजी मिठड़ी मां तो में मुंहिंजो साह जन्नत तुझे कदमन में आ जन्नत तुझे कदमन में आ मुझा मिठड़ा पी थोरो वेझो थी रब जी रज़ा तुझे मुरकण में आ रब जी रज़ा तुझे मुरकण में आ मुझी मिठड़ी मां भाग भाया मतन जा भला थो भाग भाया भाग भाया मतन जा भला थो जी जल जन जो तो में साहो अमड़ जन जो तो में साहो जन्नत तुझे कदमन में आ मुझी मिठड़ी मां तो में मुझो साहो जन्नत तुझे कदमन में आ अर्श अजीम ते पहुँचे थी अर्श अजीम अर्श अजीम ते पहुँचे थी चौजी जले तुझी दुआ मुझी सुहणी तुझी दुआ जन्नत तुझे कदमन में आ मुझी मिठड़ी मां जैसी ताई घर न मोटा जैसी ताई जैसी ताई घर न मोटा जी जल ॾिसंदी रहे थी राह अमड़ ॾिसंदी रहे थी वाट चो जन्नत उन जे कदमन में आ मुझी मिठड़ी मां फैज़ चूणे जे ते रख जाए फैज़ चूणे जे ते रख जाए हमीद बचड़े ते अमड़ तू रख जा हिन सजी जमायत ते जी जले रख जा प्यार वारी निगाह छो त जन्नत तुझे कदमन में मुझी मिठड़ी मां तो में मुझो साह जन्नत तुझे कदमन में आ
आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।